नाज़रीन, खोड़ा में उस्तादन के आलमी दिहाड़े के मौके ते सिंध एजुकेशनल फोरम खैरपुर पारां सलाम टीचर्स कारकर्दगी एवार्ड तकरीब मुनक़द कई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है इकबाल अबड़ो। खोड़ा में उस्तादन के आलमी ॾींहं के हवाले से सिंध एजुकेशनल फोरम पारां सलाम टीचर्स कारकर्दगी एवार्ड तकरीब मुनक़द कई वई। मखदूम अब्दुर्रहमान शहीद लाइब्रेरी हॉल में मुनक़द कयल इन तकरीब में खैरपुर ज़िले के 8 तालुक़नि मां 20 उस्तादन के बेहतरीन कारकर्दगी ते मञता एवार्ड ॾिना विया। तो आलिमी तौर ते मल्हायो थो वञे, पर मां ख़िराज तहसीन पेश कंदुसि सिंध एजुकेशन फोरम खैरपुर ऐं मखदूम अब्दुर्रहमान एजुकेशनल वेलफेयर ट्रस्ट के त अहिड़ा प्रोग्राम कनि था ऐं उस्तादनि जे लाइ अहिड़ो प्रोग्राम करणु वाकई क़ाबिल तहसीन आहे। सिंध एजुकेशन फोरम खैरपुर वारे सॼे सथ के मुबारक ॾियां थो त उन्हनि जिन हिन उस्तादनि जे आलम ॾींहं ते अहिड़ो सारो प्रोग्राम को ठाहियो। उस्ताद जी अज़मत के जेतिरो बि असां बयानु कयूं नथा बयानु करे सघूं, छो त असां उस्ताद उहो आहे जेको उस्ताद भाषा त न आहे पर भाषा ज़रूरु पढ़ाईंदो आहे, भाषाउनि जो बि उस्ताद आहे। तमामु इंतहाई ॾाढी ख़ुशी थी रही है जो सिंध एजुकेशन फोरम के तरफा जो ही प्रोग्राम मखदूम अब्दुर्रहमान शहीद जे तावन से हिते खोड़ा में रखियो वियो आहे। इन में बेस्ट टीचर एवार्ड सभिनी खे ॾिना विया आहिनि। इंतहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ही उस्तादनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं उन्हनि जे महिनत ऐं उन्हनि जे कारकर्दगीअ जे बेनिस्बत उस्ताद के एवार्ड ॾिनो वियो आहे। फोरम के दोस्तन की मुबारकबाद पेश कंदुसि जैं खोड़ा में तमाम बेहतरीन हिकिड़ो प्रोग्राम अरेंज किया है ऐं उस्ताद जी अज़मत ऐं उस्ताद जे मोराल के बुलंद कंदो आहे। ऐं हीअ जेके एवार्ड जेके ॾिना आहिनि मां सम्झां थो त इहे सॼे ज़िले में जेको क्रीम टीचर्स हुया उन्हनि खे मिलिया आहिनि ऐं इन एवार्ड मिलण सां ॿियनि उस्तादनि में हिकिड़ो उत्साह पैदा थींदो। इहा आहे असांजे उस्ताद जे बैन अल-अक़वामी ॾींहुं उनजी अज़मत उस्ताद आयशा उस्ताद लाइ वॾी अहम ज़िम्मेवारी इहा आहे त उहो इल्मु जेको आहे मुंतक़िल करे थो पियो ऐं इल्मु हासिलु करणु इल्मु मुंतक़िल करणु इहा हिकिड़ी अमानत आहे। असांखे हिकिड़ो इहो प्रिसाइज़ली हिकिड़ो पैगाम ॾियणो आहे त जेकी बि इल्म जी अमानत हासिलु कयूं था उन जी दयानतदारीअ सां असां कमु कयूं ऐं उन जो लाज रखूं ऐं उहा अमानत सां जेको बि इल्मु हासिलु करे थो उन ताईं माना ध्यान सां ऐं वफ़ादारीअ सां ऐं ईमानदारीअ सां उते पुॼायूं। उस्तादनि जी हिमत अफ़ज़ाई थिए त जीअं क़ौम जा बच्चा सही नमूने पढ़ाए सघनि ऐं इल्मु ॾेई सघनि। इल्मु इंसान जी टीं अखि आहे। अॼु जेको एजुकेशनल फोरम ज़िले खैरपुर वारनि खोड़ा खे सिलेक्ट करे तालका गंबट सोबेदरो नारे जे दोस्तनि खे एवार्ड ॾिना ऐं उन्हनि बहितरीन उस्तादनि खे जेके एवार्ड ॾिना इहो हिकिड़ो बहितरीन कमु आहे। उस्तादनि जे आलमी दिहाड़े के हवाले से हिते शरीक इन तकरीब में उस्तादनि ऐं महिमाननि जा मां वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त उस्ताद जेको आहे उहो पाण बादशाह त न आहे पर हू बादशाहनि खे बणाईंदो आहे। उस्ताद खे इज़त खपे ऐं इज़त उन जो हक़ आहे। कैमरा टीम सां गॾु इकबाल अबड़ो, आवाज़ TV न्यूज़ खोड़ा।